कंवरराम साहिब उन्हनि सां गॾु विया त मन वञे पई अॻियां अॻियां। संत कंवरराम जी साहिब हुन में मन में हुया। हाणे कुंवारिका जेके हुया उन्हनि जे पासे माण्हू तमामु घटि हुजे ऐं जेको छोकिरीअ जो पीउ हुयो उहो सोचे पियो भई काश कोई वॾो हुजे भई जेको हुननि मन जो स्वागत करे। त संत कंवरराम साहिब परे खां अचनि पिया। उन कुंवार जे पीउ जी मन जी जेका मंशा हुई उहो सम्झी विया। छा कयूं, मन छॾे करे वञी करे कुंवारिकनि जे पासे बीह रहिया। उहो सभु छोकिरे वारा चवनि था साईं हे छा? चई बाबा हिन पासे जेके आहिनि उन्हनि खे भाव आयो आहे भई असांजे तरफ़ां केरु हुजे जेको स्वागत करे। त हाणे असां छोकिरे जे पासे न आहियूं, हाणे असां कुंवारिका थी आहियूं। त संत कंवरराम ईअं पंहिंजे प्यारनि जी पत रखंदा हुया। भई मेला हुआ उते शादियुनि ते भई ॾिसंदा भई काथे माण्हुनि जी ज़रूरत आहे त दुनियादारी न पंहिंजे सेवकनि जे भाव खे ॾिसी करे उन्हनि जी पत रखंदा हुया। बोल बाबा दास राम साहिब की जय। बोलो साईं कंवरराम साहिब की जय। कंवरराम तू जड़ी सेवा केर करे, कंवरराम तू जड़ी सेवा केर करे। भगत साहिब तू जड़ा कम केर करे। भगत साहिब तू जड़ा कम केर करे। मिठी वेंदी वाणी सूरत निमाणी, मिठी वेंदी वाणी सूरत निमाणी। नाज़ निवृत केर करे, नाज़ निवृत कंवरराम तू जड़ी सेवा केर करे। भगत साहिब तू जड़ा कम केर करे। माता तीरथ जे दिल जा दुलारा, तारा चंद
कथा जो मतलब इहो ई आहे भई जेके सेवादारी हूंदा आहिनि उन्हनि खे संत कोन छॾींदा आहिनि। जीअं कुंवारे तव्हांजे मन में आयो भई असांजे तरफ़ां केरु अची स्वागत करे त संत कंवरराम साहिब मन सां गॾु अचनि पिया त मन छॾे करे वञी कुंवारे तन सां गॾु बीह रहिया भई असां हाणे कुंवारे तन जे तरफ़ां आहियूं त पंहिंजे भक्तनि खे हेठि थियण न ॾींदा आहिनि, उन्हनि जो अञा शान मान वधाईंदा आहिनि। वरी बाबा हरदास राम साहिब वटि जलगांव में माता रहंदी आहे दानी आंटी, उन्हनि जे धीअ जी शादी हुजे ऐं कुझु तयारी न थी हुयसि अञा त बाबा हुते पाण वञी पहुता। जेको प्रसाद ठहियल हुयो बाबा हुनजे मथां चादर विधी छंडो हुयो, चई हाणे बरकत ई बरकत थींदी। त बाबा पंहिंजा कम पाण ई वञी कंदा आहिनि त पाण बि हाणे अॼु जेका शादी जी शुरूआत थी आहे तयारियुनि जी बाबा जे नाले सां कई आहे त बाबा अंग संग साण हूंदा जेसि ताईं शादी जो कार्य न थिए। असांखे सॼो